बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां क्लास नंबर 16 पढ़ंदासीं न बल्कि सिखंदासीं, कमु कंदासीं, पढ़ंदासीं। क्लास नंबर 15 में असां डिव पढ़िया। कल्ह क्लास वॾो थी वियो, मां उनखे हथ में कटियो। अॼु उनजो ईअं सम्झो क्लास नंबर 15 जो पार्ट 2 आहे क्लास 16। इन जो नोट्स वग़ैरह कुझु बि कोन्हनि, नोट्स तव्हांजा साॻा क्लास 15 वारा ई हूंदा, पर असां डिव जो जेको रहियल हिसो हो असां उनखे पढ़ंदासीं। डिव मां तव्हांखे ॾिसियो त तमामु अहम पार्ट आहे असांजी यूएल यूएक्स डिज़ाइन जो। जेका फ्रंट एंड डिज़ाइन आहे असांजी वेबसाइट जी, उनजो सभ खां अहम जेको पार्ट आहे उहो डिव आहे। डिव खे सम्झणु तमामु घणो ज़रूरी आहे, तमामु घणो ज़रूरी आहे। इन ते तव्हां तमामु घणी महिनत कयो। टाइम कोन था सिरायूं, हलंदासीं क्लास नंबर पंहिंजे 16 जे VS कोड खोलींदासीं। VS कोड मुंहिंजो ओपन लॻो पियो आहे। हेसी ताईं त असां कल्ह सिखियासीं। हे मूं तव्हांखे छा उनखे थोरो मां लिखी छॾियो आहे, थोरो टाइम बचाइण लाइ, पर मां सम्झायां थो भई असां कमु कंदासीं। पेंट खोलियूं था। पेंट में मां सभिनी खे ठाहे थो छॾियां। हाणे पेंट ते असां मां अॼु हिकु डिज़ाइन ठाहियां थो, मां तव्हांखे सम्झायां त असां ठाहियूं छा था। थोरो गौर सां ॾिसिजो। हाणे हीअ असांजी मेन डिव आहे, जेको डिव लिखी असां छॾे था मेन डिव। हीअ शिकिल वठी बीही रहंदी। हाणे उनखे असां डिवीजन कंदासीं, माना कटींदासीं अध में। मेन डिव खे डिवीजन कंदासीं त विचा लकीर अची वेंदी। हाणे हीअ हिकिड़ी रो 1 थी वई, ॿी रो 2 थी वई। VS कोड ते अची मां तव्हांखे फाइल खोले ब्राउज़र थो करे ॾेखारियां। और हीअ असांजो ॾिसो हिकिड़ी माना त बीठो। हाणे असां हिनखे छा कंदासीं त हिनखे ॿिनि रो में असां कंदासीं। हे फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी रो ऐं हेठियां टे ॿी रो में। वरी पोइ असां हिननि खे हिकिड़े खे असां हीअं कॉलम में रखंदासीं, ॿिए खे हीअं कॉलम में रखंदासीं। हाणे फॉर एग्ज़ाम्पल हाणे हे असांजो ठही वई रो 1 ऐं हीअ असांजी ठही रो 2 ऐं हीअ असांजो रो 1 रो 2। माना हीअ जेका लाइन आई रो 1, हीअ लाइन जेका आई उहा आई रो 2। वरी असां ईंदासीं मथे साॻे तरीक़े सां। हाणे हीअ असांजो थी वियो कॉलम 1, हीअ असांजो थी वियो कॉलम 2, हीअ असांजो थी वियो कॉलम 3 ऐं हीअ असांजो रो 2 जो कॉलम 1। शॉर्ट फॉर्म में COL मां लिखी छॾियो कॉलम 2 कॉलम 3। हाणे ॾिसो रो ऐं कॉलम तव्हां पंहिंजी नीड जे हिसाब सां केतिरा बि लॻाए सघो था, पर मां सिर्फ़ु तव्हांखे सम्झायां थो। भॻवान हींअर मुंहिंजी नीड 2 रो आहे ऐं 6 कॉलम आहिनि। रो 1 में 3 कॉलम, रो 2 में बि 3 कॉलम। छो जो मां 6 ठाहियूं आहिनि कैटेगरी। ठीकु आहे। हाणे असां ईंदासीं पंहिंजे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम करे VS कोड ते। हेसी ताईं असां हिनखे कल्ह मां तव्हांखे सम्झायो हो त हिनखे असां कलर वग़ैरह कीअं ॾींदासीं। अॼु असां हिनखे टुकड़ा टुकड़ा कंदासीं। हिनखे मां फ़िलहाल हाणे मां हिते लिखी छॾियो आहे, ॾिसो डिव क्लास हे मेन रो 1 कमेंट बॉक्स में मेन डिव 1 ऐं हीअ असांजी थी मेन रो 1। हे असांजी मेन रो 1 आहे हेसी ताईं, जेके 3 कॉलम बि ठहनि था। ऐं हीअ असांजी आहे मेन रो 2। हाणे सॼा गॾु आहिनि, पर हाणे असांखे धार धार करे हिक ॿिए जे हेठां मथां लिखिणो। उन लाइ असां छा कंदासीं, हिते असां ID लॻाई आहे पेरेंट रो 1। मां फॉर एग्ज़ाम्पल हिनखे ठाहियां थो वरी बि ID इज़ इक्वल टू PARENT पेरेंट रो 1।
पेरेंट रो 1 हाणे मथे असां इनखे ॾींदासीं हैश कंट्रोल वी पेरेंट रो 1 न विची ॾिजी इंटर ठीकु आहे हाणे विची ॾिजी ॾेई असां इंटर कंदासीं इन खां पोइ असां इनखे ॾींदासीं विड्थ विड्थ असां साॻी रखंदासीं अगरि थोरो मूंखां मिस्टेक थी वई उनखे तव्हां माना सम्झी वञिजो विड्थ असां साॻी रखूं था 800 px ऐं हाइट असां फॉर एग्जांपल हाणे ॾिसो टोटल मेन डिव जी जेका हाइट आहे मूं ॾिनी आहे 900 px सॼी मेन डिव जी 900 px ऐं हींअर असांखे इन्हनि जो माना त अधु अधु करिणो आहे ॿिनि लाइनुनि जो असां फॉर एग्जांपल हुनजो अधु कयूं था त 450 px 450 px जीअं आहियूं त मुंहिंजी हीअ हिन जे अधु जे हेठि अची वई ऑटोमेटिक ॾिसो हाणे हीअ माना धार थी वई पेरेंट रो 1 हुन खां 2 खां हेठि अची वई पोइ ठीकु आहे हाणे इहा हेठि अची वई हाणे असां हिन ते कमु कंदासीं हाणे हे हेठि मथे हिननि खे असांजो उभो करे कॉलम उते लिखंदासीं त हाणे कॉलम ते लिखण लाइ वरी असां पर कॉलम ते अचण खां पहिरियां मां हिनखे ई कॉपी थो कयां पेरेंट रो 1 खे ठीकु आहे हिनखे ई असां कंट्रोल सी था कयूं ऐं हिते अची हिनखे कंट्रोल वी था कयूं कंट्रोल वी था कयूंसि ऐं सॉरी एंटर हेॾे करे हिनखे असां कंट्रोल एक्स था कयूंसि ऐं हिते मां हिनखे कंट्रोल वी थो कयां हाणे हे असांजी पेरेंट रो 1 हे असांजो पेरेंट रो 2 पेरेंट रो 2 खे बि असांखे माना साइज़ ॾियणी आहे त हितां ई वरी असां हिनखे असां साॻियो कॉपी कंदासीं हाणे डिव आई डी जेका मेन रो आहे उनखे कॉपी कंदासीं ऐं ॿी असां रो कहिड़ी था ठाहिणु चाहियूं मेन रो 2 उन ते असां पेस्ट कंदासीं हिते असां मेन रो 2 था लिखी छॾियूं हिनखे असां आई डी ॾींदासीं सॉरी आई डी ॾेई पोइ असां कंदासीं मां ठाहियां थो आई डी इज़ इक्वल कंट्रोल वी पेरेंट 2 हाणे असांजी थी वई हाणे ॾिसो ॿई हिकु जहिड़ियूं ॾिसण में थियूं अचनि त मां फ़िलहालु हिनजो जेको मेन डिव जो जेको बैकग्राउंड कलर आहे हिनखे हटायां सम्झाइण ख़ातिर तव्हांखे हाणे पेरेंट रो 1 में था अचूं असां हिनखे एंटर था कयूं हिनखे ॾियूं था बैकग्राउंड कलर असां ही था ॾियूंसि ठीकु आहे ऐं पेरेंट रो 2 खे असां बैकग्राउंड कलर था ॾियूं ही था ॾियूं हाणे ॾिसो माना पहिरियां हिकु हुयो हाणे हे ॿिनि पोर्शननि में डिवाइड थी वियो आहे पेरेंट रो 1 पेरेंट रो 2 पेरेंट रो 1 में 3 कॉलम पेरेंट रो 2 में बि 3 कॉलम पर कॉलम अञा न ठहिया आहिनि सिंपल आहे कॉलम हाणे असां हाणे ठाहींदासीं हाणे असां छा कंदासीं जो हाणे असां ईंदासीं पेरेंट रो 1 जे जेको कॉल 1 आहे ही कॉल 1 आहे असां चवंदा इनखे असां कॉलम ॾियूं कॉलम ॾियण लाइ असां छा कंदासीं हिते ईंदासीं हिनखे असां ॾींदासीं असां जेको कॉल 1 आहे कॉल 1 ते असां क्लास लॻाईंदासीं क्लास कॉल 1 ठीकु आहे त वरी असां मथे स्टाइल टैग में ईंदासीं हिते असां लॻाईंदासीं डॉट COL1 कॉल 1 विची ॾिंगी डॉट कॉल 1 विची ॾिंगी हाणे असांखे करिणो छा आहे हाणे असांखे करिणो आहे अबाउट सर्विस मेडिकल सर्विसिस एजुकेशनल सर्विसिस इन्हनि खे माना त हिकिड़ी लाइन में हाणे हिन जी टोटल असांजी विड्थ खणी आहे 800 px माना हीअ असांजी विड्थ 800 px आहे इन्हनि खे टुकड़नि में विड्थ में विरहाइणो आहे पहिरियां असां छा कयोसीं हाइट खे विरहायोसीं हाणे असां छा कंदासीं हिनखे हिकिड़ी लाइन में था रखूं लाइन जा टुकड़ा टुकड़ा थींदी हर को पंहिंजी जॻह वारा ॾींदो त पोइ हुनखे 3 लाइन खे असल में कंदा 850 खे असां फॉर एग्जाम्पल 3 में था कयूं हाणे मां विड्थ ॾींदुसि विड्थ थो ॾियांसि मां 230 px ऐं हाइट ॾींदुसि मां
हाइट साॻी था ॾियूं, साॻी हाइट केतिरी आहे 450 px, 450 px, ठीकु आहे। हाणे हाइट अची वई 450 px ऐं विड्थ अची वई 200 px। थियो छा, असांजो जेको अबाउट अस सां गॾु मां हिकिड़ो मिंट हाणे हे कोड खे हिकिड़ो मिंट आहियां। हाँ, मेडिकल सर्विसिस ऐं एजुकेशनल सर्विसिस मथे आहिनि। जीअं ई मां कोड लिखां थो त इहे हेठि अची विया। हेठि छो अची विया? छो जो हाणे हुनखे विड्थ अची वई आहे 230 px या 230 px ई अची वई आहे ऐं हुननि खे त ख़बर ई कोन्हे बकाया वारनि खे हाणे केॾे अचिणो आहे। सॼी जॻह अबाउट अस वालारे वेठो आहे। तव्हां लाइन मुंहिंजी थी वई आहे 230 px हुन मूंखे ॾी, तव्हांखे त का लाइन ई कान्हे का, तव्हांखे त का माना विड्थ हुन ॾिनी कोन्हे का मालिक। हाणे सॼो प्लाट मुंहिंजो आहे। पोइ हाणे असां छा कंदासीं, वरी कॉल 1 वारे खे चवंदासीं बाबा थोरो सबुरु कर, तूं फिलोट कर, तर फिलोट कर, फिलोट केॾे कर, लेफ्ट, फिलोट लेफ्ट, माना तूं थोरो पासीरो थी वे त ॿिया बि तुंहिंजे भर में अची वेहनि। सम्झो था? यानी कि असां थोरो पासीरो कयोसीं। पासीरो कीअं कयोसीं? फिलोट। CSS में अगरि कॉलम ठाहींदासीं त कॉलम फिलोट सां ठाहींदासीं। फिलोट लिखी लेफ्ट, लेफ्ट राइट लिखंदासीं खाॿे ऐं साॼे पासे ईंदो। सम्झी वियो? हाणे वरी साॻे तरीक़े सां असां ईंदासीं हाणे मेडिकल सर्विसिस ते। हाणे हे क्लास कॉल टू, हिनखे मां कॉपी थो कयां, कंट्रोल C ऐं वरी हिन में थो अचां, हिनखे त कंट्रोल V कयो। कॉल 2 खे, कॉल 1 खे 2 कयोसीं ऐं वरी साॻे तरीक़े सां हिते असां पेस्ट कयोसीं, कॉल 3 कयोसीं। ठीकु आहे, हिते असां कॉल 3 कयोसीं ऐं साॻे तरीक़े सां असां हिते बि ईंदासीं, हिनखे बि असां कॉपी था कयूं, कंट्रोल C, वरी हिते असां एंटर करे कंट्रोल V ईंदासीं ऐं कॉल 1 खे असां कॉल 2 था कयूं। ठीकु, ऐं वरी असां हिनखे इंटर करे ॿी लाइन ते कंट्रोल V कंदासीं ऐं कॉल 1 खे कॉल 3 कंदासीं। हाणे ॾिसो असांजा हे टई जेके आहिनि असांजा हाणे कॉलमनि में अची विया। एज़ इट इज़ माना न आहिनि, पर ज़ाहिर आहे अञा ठहंदा। जीअं तव्हां SIT वारी वेबसाइट हुनखां हेडर हुयो, हेडर तव्हां ॾिठो, उन इहो ईअं लिखियलु परे परे परे, पोइ हुन ते क्लिक कयो। अॻिते अॻिते असां सिखंदासीं, पर माना इहो तव्हांजो हिकिड़ो अची वियो। ऐं साॻे तरीक़े सां वरी असां हे साॻियो असां सॼो फाइल कोड कॉपी कंदासीं। हे सॼो कोड या ॾिसो न, हिकिड़ो मिनट, हाणे मां तव्हांजे सां क्लास असांजो हिकिड़ो लॻल आहे, क्लास असांजो हिकिड़ो लॻल आहे। हाणे हे असांजो क्लास, मां तव्हां नोट न लिखियलु, हुन में लिखियो आहे क्लास हिकिड़ो दफ़ो इहो सभिनी ते कमु ईंदो आहे। हाणे फॉर एग्ज़ाम्पल मां हिनखे क्लास, हिनखे कंट्रोल C थो कयां। हाणे मां चवां थो हेठि जेको आहे डिजिटल स्किल्स, इनखे बि मां सेट कयां। हाणे कंट्रोल V कंदुसि, सॉरी कंट्रोल Z, ऐं हिनखे तव्हां क्लास खे कंट्रोल C, कंट्रोल V। ठीकु आहे, हे असांजो कंट्रोल V थी वियो। केॾे वियो? कंट्रोल Z, मां हिनखे वराए था लिखूंसि, हिनखे CLASS क्लास कॉल 1। ठीकु आहे, हिनखे कॉल 1 कयोसीं, कॉलम 1, ऐं हिनखे क्लास कॉलम 2 कयोसीं ऐं हिनखे क्लास कॉलम 3 कयोसीं। हाणे हे पाण छो आया? तव्हां नोट्स पढ़ियो त क्लास हिकिड़ो दफ़ो सभिनी ते कमु कंदो आहे, लिखियलु हो, क्लास त मथे लॻियल आहे ऑटोमेटिकली। हाणे जे अगरि असांखे साॻी सेटिंग खपे त असां चेंज करे था सघूं, साॻी सेटिंग नथी खपे त असां चेंज न कंदासीं। वरी असां ईंदासीं, हाणे फॉर एग्ज़ाम्पल हाणे ॾिसो या हाइट घणी मथे आहे, हा न, इहा हाइट मथे आहे, मां हिनखे थोरो ॾिसण जहिड़ो थो कयां, 400 px थो कयांसि। ठीकु आहे, मेन विड्थ खे ऐं हेठि खे 200 px थो कयां, हाइट खे
ऐं हिन खे बि 200 px सां कयूंसि। पेरेंट रो 1 पेरेंट रो 2 खे हिन खे बि असां 200 px सां कयूंसि। साइज़ घटायूंसि त थोरो ॾिसण जहिड़ो थिए। या न हिकिड़ो मिंट मां तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ सम्झायां थो, हिकिड़ो मिंट सिर्फ़ु, तो मूंखे वॾो बैकग्राउंड ज़रूरी कम में आहे। हाणे हिन जो असां पेरेंट रो 1 जो बैकग्राउंड मां कटियां ऐं पेरेंट नंबर 2 जो बि कटियो, पेरेंट नंबर 1 जो बि कटियो। ठीकु आहे, त हाणे वरी असां माना हिनखे ॾियूं था बैकग्राउंड, बैकग्राउंड खां पोइ डबल कोलन था निशानी, पोइ था चऊंसि लाइनर, लाइनर गार्डियंट, लाइनर गार्डियंट, गार्डियंट छा आहे? हींअर ताईं तव्हां माना हिकिड़ो कोड यूज़ कयो था। मां हिनखे फॉर एग्ज़ाम्पल मां तव्हांखे ॾसियां थो त माना इन हिकिड़े पेज में असां माना गार्डियंट कलर कीअं था यूज़ करे सघूं, ग्राफिक डिज़ाइन जी पॉइंट आहे। तो हींअर त माशाल्लाह तव्हां जेके मूं वटि अचनि था हुन में तव्हां कलर ॾियणु तमामु सुठा सिखी विया आहियो, पर हाणे मां तव्हांखे थोरो अप स्टेप ग्राफिक डिज़ाइन जो सम्झायां थो त तव्हां माना पंहिंजा कलर डिज़ाइन में पैटर्न कीअं था ठाहे सघो। हाणे असां इन जे विच में अची हिते मां लिखंदुसि 45 DEG कामा स्पेस, तव्हां चवंदोसीं 45 DEG छा आहे, मां तव्हांखे अॻिते ॾसियां थो। हाणे असां हिनखे माना त कलर कोड ॾींदासीं, कलर कोड। हाणे हू तव्हां लिखो पिया बैकग्राउंड कलर फिको ॻाढ़ो नीरो साओ, पोइ त अची पियो वञे कलर कोड, त तव्हांखे मिलंदा गूगल था, या वरी तव्हांखे यादि करणा पवंदा। ठीकु आहे, गूगल था कलर कोड तव्हां ॾिसंदव, गार्डियन कलर कोड मिली वेंदा, पर स्टार्टिंग में मां तव्हांखे जेको मूंखे हमेशह यादि हूंदो आहे मां उहो तव्हांखे ॾसियां थो। त हाणे तव्हां हैश ॾींदव, हैश F7E5F, हा अची वियो, मूंखे शुरू खां वठी यादि आहे। अच्छा अच्छा छो न आयो, छो हिन जे करे असां पेरेंट नंबर पेरेंट रो 1 में बीठा आहियूं, हिनखे असां कंट्रोल X था कयूं, असां ईंदासीं मेन डिव में, मेन डिव खे असां रंग ॾियण था चाहियूं, कंट्रोल V। ठीकु आहे, कंट्रोल V, पर हे नंढी डिघी खां ॿाहिरि आहे, कंट्रोल X कंदासीं, हिनखे असां नंढी डिघी जे अंदरि ॾींदासीं, तॾहिं असांजो कोड कमु कंदो। ठीकु आहे, बैकग्राउंड कलर लाइनर 45 DEG था कयूंसि, रिफ्रेश था कयूं, छो थो अचे 45 डिग्री सिंपल त ईंदो आहे, हिनखे असां बैक कंदासीं। हा, त हिन ते असां हिते रखियोसीं, त सॉरी हिते रंग थोरो मूंखे हितां असां हिनखे हिते था रखूंसि। ठीकु आहे, ऐं हिनखे वरी असां कॉपी कंदासीं, कंट्रोल C, ऐं हिनखे वरी असां हिते कंट्रोल V था कयूं। ठीकु आहे, हाणे हे ॾिसो ॿ रंग अची विया आहिनि, हू तव्हां वटि अचे पियो हिकिड़ो रंग। हाणे थोरो पॉइंट खे सम्झिजो, हिनखे मां क्लिक कयो, हिनखे क्लिक करे मां अचां थो हिते, हिते खयो, ठीकु, वरी मां हिनखे खयो ऐं हिनखे असां क्लिक था कयूं, हिते। हाणे ॾिसो हिनखे थोरो असां हिनखे थोरो मां हाणे तव्हां ॾिसो हेठि पासे खां थोरो रंग जेको आहे उहो माना त तोताई चिटो आहे, मथे डार्क थींदो, माना ॿ गार्डियंट कलर आया आहिनि, तव्हां टे ॾियो, असां हिनखे वरी कामा ॾींदासीं, कंट्रोल V था कयूंसि, कंट्रोल V करे असां अञा हिनखे टियों बि ऐड था कयूंसि,
ॾिसो टियों बि असांजो अची वियो हिनखे थोरो असां हिते था कयूं पर न हे कलर ई सही न आहिनि मां हिनखे हिते थो कयां ऐं हिनखे फिके खे असां थोरो असां लाइटिश था कयूंसि थोरो लाइटिश हा हिते था कयूंसि ऐं हिनखे असां हल्को ब्रश था हाणे ॾिसो केॾी परफेक्ट हिकिड़ी डिज़ाइन ठही आहे हा न ही परफेक्ट माना हिकिड़ो तव्हांजो ॾिसो केॾो प्यारो कलर ठहियो आहे हाणे अहिड़े हिसाब सां जेके वॉलपेपर तव्हां गूगल तां डाउनलोड कंदा हो न लो रेज़ोल्यूशन ॾिसो लो रेज़ोल्यूशन्स माना कंदा हो हाणे हेॾे ॾिसो केॾो परफेक्ट माना हिकिड़ो कलर अची वियो हेॾे ॾिसो ऐं हिन जा पिक्सल्स बि न टुटंदा वॉलपेपर केॾो भलो आहे हाणे हिनखे अञा तव्हां खेॾो कीअं खेॾंदासीं 45 डिग्री हाणे मां तव्हांखे सम्झायां हाणे हिनखे असां ख़तमु 12 डिग्री कलर चेंज थी वियो 40 डिग्री कलर जो स्टाइल चेंज थी वियो 220 डिग्री अञा ॿियो आयो हाणे हिनखे मां हिकिड़ो मिंट हाणे हिनखे मां हिते थो कयां ऐं हिते थो कयां हाणे वरी अञा गेम ॾिसो 12 ॾिसो अचे थी ॻाल्हि सम्झ मां तव्हांखे चयो त अॼु तव्हां माना त बाक़ाइदा हाणे तव्हां क्रिएटिव माइंड में अची आहियो असां डिस्को डांसर वेठा था खेॾूं माना न ॾिसो हाणे मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो माना त 84 मॉडल आहे या 82 83 या 81 पुराणो मॉडल आहे तव्हां 2000 मॉडल हो तव्हां ओड़ी प्रैक्टिस कंदो मूंखे उमेदु इहा आहे मां तव्हांखे हमेशह चवंदो आहियो आहियां हमेशह चवंदो आहियो आहियां त मुंहिंजो कमु तव्हांखे रस्तो ॾेखारणु आहे मुंहिंजो कमु तव्हांखे गाइड करिणो आहे मुंझंदव फासंदव मां त तव्हांखे ॿाहिरि कढी ईंदुसि प्रैक्टिस करणु पाण खे क़ाबिल बणाइणु तव्हांजो कमु सम्झी वियो ॻाल्हि खे हाणे ॾिसो छा वेठा था ठाहियूं असां ॾिसो डही वियो या तकड़ कमु शैतान जो आहे जिथे ॾिसो तव्हांजी माना हिकिड़ी मोड आहे हाणे हीअ तव्हांखे तस्वीरूं माना त मुंहिंजे ख़्याल में गूगल तां तव्हां डाउनलोड कंदा हूंदव या जेकर फॉर एग्ज़ाम्पल तस्वीर आहे हीअ तस्वीर आहे ॾिसो केॾी प्यारी ठहियल आहे हीअ तव्हां गूगल तां डाउनलोड कंदव अहिड़े तरीक़े सां वरी असां हेठे खे बि ॾींदासीं इहो हेठे ते छो न आयो आहे हिन ते डिव ते पेरेंट रो 2 पेरेंट रो 2 ते छो न आयो आहे हाँ पेरेंट रो 2 जो मूं अलॻि कोड हो बाद में मां हुनखे चेंज करे छॾियो पर हाणे क्लास वॾो थी वियो आहे उमेद तव्हां एसी ताईं सम्झी विया हूंदव मुख़्तलिफ़ क़िस्म जूं माना तव्हां लाइ टास्क आहे पहिरियां त तव्हां इहो माना ठाहे सुभाणे जेके तव्हांजी पंहिंजी पंहिंजी वेबसाइट आहे उन हिसाब सां पंहिंजा जेके मेन टॉपिक्स कैटेगरीज़ वारा आहिनि उहे ठाहींदव उहे ठाहे सुठा सुठा कलर ठाहे मूंखे मोकिलींदव ऐं हिकिड़ो हिकिड़ो स्टूडेंट पंहिंजा सुठा सुठा वॉलपेपर अहिड़ी गार्डियन ठाहिया आहिनि अहिड़ा सुठा सुठा गार्डियन वॉलपेपर घटि में घटि टे टे सी स्टूडेंट टे मूंखे पंहिंजा बेस्ट गार्डियन कलर ठाहे मोकिलींदो ऐं छो टे उहो इन जे करे त मूंखे तव्हांजे क्रिएटिविटी जी ख़बर पए मूंखे ख़बर पवे त तव्हांजे दिमाग़ में छा आहे किन माण्हुनि खे लाइट कलर वणंदा आहिनि किन खे डार्क कलर वणंदा आहिनि डार्क कलर हिकिड़ो रोब वारो हूंदो आहे जिथे असां माना त एहतिजाज कंदा आहियूं जिथे असां रोब ॾेखारींदा आहियूं दबदबो ॾेखारींदा आहियूं असां डार्क कलर यूज़ कंदा आहियूं ऐं जिथे को सॉफ्टनेस हूंदी आहे हिकिड़ो माना अखि खे प्यार कंदड़ हूंदी आहे अखि खे वणंदड़ जेका शइ हूंदी आहे उहो सॉफ्ट कलर्स हूंदा आहिनि माना त ॾिसो न के वेबसाइटूं तव्हांखे डार्क ॾिसण ईंदियूं के सॉफ्ट तव्हांजी दिलि खे ख़ुशि करण वारी माना कलर हूंदा आहिनि उहो डिपेंड करे थो क्लाइंट ते उहो डिपेंड करे थो तव्हां ते तव्हां कहिड़े पासे वञणु था चाहियो पर मूंखे तव्हां टे कलर अहिड़ा ठाहे ॾेखारींदव ऐं सुभाणे हे ठाहिणु ॾेखारींदव त हे ठाहे तव्हां मूंखे ॾींदव सुभाणे वारो क्लास डिव जे बारे में हूंदो
उहो अञा वॾो क्लास आहे त डिव वेबसाइट में कीअं असां ॻणींदासीं, केतिरियूं डिव आहिनि। उन खां पोइ ॿिए ॾींहं खां वठी पोइ बिस्मिल्लाह रहमान रहीम करे असां पंहिंजो पहिरियों पेज डिज़ाइन कंदासीं। ऐं उमेदु कंदुसि त तव्हांखे जीअं अॼु क्लास सम्झ में अची वियो आहे, सुभाणे बि अची वेंदो। ॾाढी महिनत सां मां क्लास ठाहींदो आहियां, हालांकि CSS पूर्ण आहे, ॾुखी आहे। CSS सम्झाइणु ॾुखी आहे, स्पेशली उन्हनि ॿारनि खे, उन्हनि शागिर्दनि खे जंहिंखे नथो अचे। इनबॉक्स में मूंखे मैसेज ईंदा आहिनि, मां उनखे रिप्लाई कंदो आहियां। ख़ुशी थींदी आहे, तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, मां तव्हांखे रिप्लाई कंदो आहियां, वरी तव्हां जवाबु ॻाल्हि सम्झ में अची वई आहे, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। त हिकु दफ़ो न 100 दफ़ा त मूंखां पुछा कयो, मूंखे कावड़ न लॻंदी। तव्हां बार बार मूंखां पुछा कयो, हीअ शइ सम्झ में नथी अचे, हीअ नथी अचे, मां वेठो आहियां। ओसी ताईं पुछा कयो, ओसी ताईं पुछा कयो, जेसीं ताईं तव्हांखे हर हिकु शइ सम्झ में अची वञे, तव्हां क़ाबिल बणिजी वञो, हाणे तव्हां ॿिए कंहिंखे ॿुधायो। तेसीं ताईं तव्हां खां मोकिलाणी वठंदुसि। ज़िंदगी रही त ॿिए क्लास में असां मिलंदासीं। पंहिंजा राया, पंहिंजूं माना त जेके कमेंट्स आहिनि क्लासनि जे बारे में, कीअं था हलनि, सही न आहिनि, सही, ॾुखिया आहिनि, सवला आहिनि, पिरायो था नथा पिरायो, महिरबानी करे मूंखे ज़रूरु ॾसींदा। तेसीं ताईं अलाह जे अमान में, सिंध सलामत ऐं साथ सलामत।